अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां ॾाढो हिकिड़ो सुठो आइडिया शेयर करे रही आहियां। ही पाउचिस मां तव्हां सां शेयर कंदमि। ही पाउच हिन जी ड्रैग तक़रीबन मुंहिंजे हथ जेतिरी आहे, ठीकु आहे। ही नंढा पाउच आहिनि, मल्टीपर्पज़ पाउच। हिन खे तव्हां अगरि ही ठाहियो त तव्हां मुख़्तलिफ़ शयुनि जे लाइ इस्तेमालु करे सघो था ऐं आसान आहे ठाहिण में। ये मल्टीपर्पज़ पाउचेस हैं जो मैं आपके साथ आज शेयर कर रही हूँ कि अगर हम ये बना लें तो हम इसका यूज़ किस किस तरह से कर सकते हैं। मिसाल के तौर पे ॾिसो, सभिनी खां पहिरियों ही जीअं तव्हां मेकअप जूं शयूं हिन में रखी सघो था, ठीकु आहे। मेकअप जूं शयूं तव्हां हिन में विझी सघो था। ही लिपस्टिक्स आहिनि, ब्रश आहे या ट्वीज़र आहे, ठीकु आहे। ही स्टिक आहे जूड़े में विझण वारी, ऐं ही नंढो ट्वीज़र आहे। त अगरि तव्हां ट्रेवल ते किथे बि वञो त अहिड़ी तव्हां हिकिड़ी किट ठाहे हिन सां खणी वञी सघो था। हिन खे ठाहिणु तमामु आसान आहे। या वरी बिल्कुलु आसान हिकिड़ो तरीक़ो, ही ॾिसो, मोबाइल फ़ोन जे लाइ, फ़ोन रखने के लिए इसको आप यूज़ कर सकते हैं, ठीक है। अहिड़ी तरह सां त ही ॾिसो भला, त हिन खे असां चश्मे जो कवर, चश्मे जो केस करे बि यूज़ करे सघूं था। चाहे सनग्लासिस हुजनि या अहिड़ा जेके नज़र जा चश्मा हुजनि, उहे बि हिन में विझी सघजनि था। अहिड़ी तरह सां ही ॾिसो, जेकॾहिं असां किथे सफ़र ते वञूं था त असां सिलाई जी किट ठाहे सघूं था। ही सुयूं आहिनि, ही नंढी कैंची आहे, ऐं ही जेके आहिनि रील आहिनि, असां इहे हिन में विझी खणी सघूं था। ऐं अहिड़ी तरह सां ही बटण आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, त असां ट्रेवल जे दौरान, सफ़र जे दौरान अहिड़े क़िस्म जूं शयूं हिकिड़े पाउच में विझी उहे असां आराम सां पाण सां गॾु खणी सघूं था। या वरी ॾिसो, ॿारनि जे लाइ सभिनी खां बेस्ट स्टेशनरी, ठीकु आहे। अगरि स्कूल बैग में ॿारनि जे इहे पाउच हुजे त ही पेंसिलूं, पेनियूं, स्केल, रबड़, शार्पनर, अहिड़े टाइप जो जेको लिखण पढ़ण जी शयूं आहिनि, उहे ॿार हिन में विझी सघनि था। तो आपने देख लिया कि हम इसको मेकअप की एक किट बना के लेके जा सकते हैं ट्रैवल पे, और इसमें हम जो है सिलाई की किट बना सकते हैं, इसमें फ़ोन डाल सकते हैं, चश्मे का कवर, या फिर स्टेशनरी के लिए हम बच्चों को ये दे सकते हैं। तो ये बनाना बहुत आसान है, और इंशाल्लाह इसका जो ट्यूटोरियल है, जो सीने का तरीका है, वो भी मैं शेयर करूँगी। ये तमामु आसान आहे सिबण, बचल टुकरनि मां ठही वेंदो, ऐं तमामु घटि टाइम में ठहंदो, ऐं हिकिड़ी तमामु काराइती, हिकिड़ी फ़ाइदे वारी, हिकिड़ी कम जी शइ आहे। तव्हां जेकॾहिं अहिड़ा ठाहिणु चाहियो, इंशाल्लाह जल्दी मां हिन जो सिबण जो तरीक़ो बि तव्हां सां शेयर कंदमि। मां हिन जी वीडियो ठाहे चुकी आहियां, एडिट कंदसि त उनखां पोइ मां शेयर कंदमि। त हीअ हिकिड़ी बहितरीनु शइ आहे, हिकिड़ी बहितरीनु किट आहे। ऐं हिकिड़ो ॾिसो त तमामु कपिड़े जे नंढे टुकड़े मां ठही वेंदी, थोरे टाइम में ठहंदी, ऐं तव्हांजे इलाही सारो कमु ईंदी। त मुख़्तलिफ़ जाइनि ते वञण लाइ सफ़र जे दौरान असां जेकॾहिं अहिड़ा 2-3 असां वटि पाउचिस हुजनि, त असां पंहिंजे बैग में अलॻि अलॻि शयूं विझी उहा किट ठाहे सघूं था। या अलॻि अलॻि रंगनि जे कपिड़नि मां ठाहियो त तव्हांखे बि ख़बर पइजी वेंदी, भई पिंक जेको आहे उहो मेकअप जे लाइ आहे, जेको वाइट आहे चश्मे जे लाइ आहे। अहिड़ी तरह सां कलर तव्हां हुननि जा अलॻि अलॻि ठाहे सघो था। या जेकॾहिं तव्हां ही पाउचिस पंहिंजे ॿारनि खे ठाहे ॾियो त उन्हनि जे लाइ कलर्स अलॻि सिलेक्ट कयो, बॉयज़ गर्ल्स जा, या हिते मथे जेको आहे उन्हनि जो तव्हां नालो लिखी सघो थियो, ठीक है। आप अगर सफ़र के दौरान ऐसा लेकर जाना चाहें साथ में, तो उनके अलग अलग कलर्स बना लें कि मेकअप का कौन सा है, और ज्वेलरी डाल सकते हैं इसमें, ज्वेलरी का कौन सा है, सिलाई की किट कौन सी है। या अगर अपने बच्चों को बना कर दें तो उनके रंग अलग अलग ले लें, ताकि वो जो है पहचान सकें। और इसके ऊपर यहाँ पे आप नाम लिख कर दे सकती हैं, आपका बेटा है, बेटी है, भांजा भतीजा जो भी है, ठीक है। तो ही तमामु कम जी शइ आहे, तमामु नंढनि टुकरनि मां, ऐं तमामु थोरे टाइम में ठहे थी, ऐं हिन खे ठाहिण में हिकिड़ो ॾाढो मज़ो थो अचे। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो मुंहिंजो आइडिया वणियो हूंदो, ऐं हिन जी जॾहिं सिबण जी वीडियो मां शेयर कंदमि त तव्हां सभु उहा शौक़ सां ॾिसंदो ऐं सिखंदो। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह मां चवंदी आहियां, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। हीउ टाइम जो हिकिड़ो सही इस्तेमालु आहे, फ़ुर्सत जे टाइम में, ॾाढे थोरे टाइम में ई ठही वेंदो। सो अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं हमेशह प्यार सां कमु कयो। प्यार सां कयल कम जो नतीजो जेको आहे ही ॾाढो ख़ूबसूरत आहे। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां, कम जी ॻाल्हि सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।